अस्सलाम वालेकुम। हिन महिल टाइम थियो आहे 11:15। देर सां व्लॉग इन लाइ शुरू थी कयां जो अॼु असां 10:30 ताईं त पंहिंजी कम वारी मासी जो इंतज़ारु कयोसीं। आमतौर ते 10:15 अची वेंदी आहे, पर उहा 10:30 बजे उनजी आई भेण काई कज़िन ॿुधाए वई त उहा न ईंदी, हुनजो ॿारु ॾाढो बीमार आहे। सो असां मायूस थी करे माए सुराण सभिनी खां पहिरियों कुझु मिली जुली घर जी सफ़ाई कईसीं ऐं हाणे जेको आहे उन खां पोइ असां भाॼी वारे जो इंतज़ारु कयोसीं। उहो कोन आयो त असांखे एमरजेंसी में ॿाहिरि वञिणो पइजी वियो, छो त असां वटि पटाटा, अदरक, थूम, धाणा, इहे बेसिक जेके शयूं हुयूं उहे ख़तमु थी वियूं, त उहे वठणियूं हुयूं। सो हाणे असां उहे वठी आया आहियूं ऐं सुराण धोईंदी थांव, मां ॾींदमि हिननि प्लांट्स खे पाणी ऐं प्लस तव्हां सां शॉपिंग शेयर कयां थी त असां छा छा वठी आया आहियूं। भाॼियुनि में असां वरितासीं अदरक, थूम ऐं पीसण लाइ मां जॾहिं बि वठंदी आहियां थूम त मां छिलियल वठंदी आहियां, पर इहो कंफर्म करे ॾिसी त उहा फ्रेश हुजे। ऐं पटाटा वरिता, बसर बि एहतियातनि वरिता, छो त ईद खां पोइ बि 2-3 ॾींहं त मुश्किल ई हुजे को भाॼी वारो अचे ऐं ॿाहिरि मां न वेंदमि। उनखां अलावा करेला वरिता जेके असां छिले फ्रीज़ कंदासीं, खीरा, टमाटर, लीमा वरिता ऐं पालक वरिती आहे, धाणा ऐं मिर्च वरिता आहिनि। इहे कुझु शयूं पालक ऐं जेके टमाटा, बसर वग़ैरह, करेला इन लाइ बि वरितमि जो ईद खां पोइ बि 2 ॾींहं असांखे घर में का सब्ज़ी पयल हुजे जेका असां खाई सघूं। ऐं हाणे तव्हां सां फ्रूट शेयर कयां थी। बाक़ी जेको हुयो हर शइ बंदि हुई, बैंक्स, दुकान, मार्ट, स्टोर, हर क़िस्म जी शयूं बंदि हुयूं, सिर्फ़ु भाॼी वारा खुलियल आहे, हिकिड़ी बेकरी खुलियल हुई। ऐं हीअ वरिता आहिनि असां फ्रूट्स, ऐं सूफ़ वरितमि ऐं गर्मो आहे, ऐं हीअ आहिनि आड़ू ऐं ॿियो छा आहे सुठा, हे ज़रदालू वरिता, वाह जो चूंडे ॾिना ते अला पुॼनि छा थो करे सघिजे, ऐं पारवा वरिता। बहरहाल जेको जेको उते मुनासिबु क़ीमत ते अवेलेबल हुयो उहो वरितमि। नंढिड़ो हिकिड़ो पैकेट हुयो चेरीज़ जो, त चई 320 रुपया, त बसि हदि हुई काई मर्ज़ी हुननि जी। ऐं हा, चिकन जी मां पुछा कराई त चिकन जेको हुयो 550 रुपया किलो हुयो। मां सिर्फ़ु क़ीमत इन लाइ पुछी त सभु बाविला था मचाइनि त एॾो महांगो थी वियो आहे, त मां ॾिसां त केतिरे जो आहे। सो ख़बर पई त चिकन 550 रुपया किलो। मां त शुक्र आहे पहिरियों खां ई वठी हिसा ठाहे छॾिया हुआ हुनजा। सो अञा असांजो हे कमु रहियल आहे, त असां कोशिशि कंदासीं अगरि पुॻो असांखां त असां हिननि सोफ़नि जा कवर चेंज कंदासीं। जे थकिजी पियासीं त पोइ बसि, छो त अॼु मासी बि न आई त उहो बि कमु असांजे ॻीचे में पइजी वियो। सो बहरहाल हाणे कयूं था सिलसिलो शुरू कम जो। मौसम इलाही ख़ुशगवार आहे माशाअल्लाह। मंझंदि जो हिननि खे पाणी ॾेई वरितो हुअमि प्लांट्स खे, ऐं हाणे टाइम थियो आहे 5:45। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, हाणे वञी क़ुरान शरीफ़ पढ़ंदमि ऐं सुराण कुझु पचाए थी त मूं तां ज़िमेदारी थोरी लथल आहे हिन महिल। ऐं हीअ ॾिसो माशाअल्लाह, हे ॿ मुंहिंजा खुली विया आहिनि पन, टियों त हे पहिरियों वारो इहो एतिरो वॾो थी वियो आहे, ऐं हे 2 खुली विया आहिनि। सो बसि मां चयमि इहो बि तव्हां सां शेयर कयां। ऐं हीअ वल त अलाए केॾा हली विया मथे, नज़र कोन थी अचे हिन ॾाढ़ूनि जे वण में। हिन ॾाढ़ूअ मां निकिरी वई आहे मथे, कंहिं महिल मथे वेंदमि त वरी तव्हांखे मथां खां ॾेखारींदमि त किथे पहुती आहे। सो सोचां थी त हे जेके खुलिया आहिनि 2, इहे सभु हीअ हिकिड़ी फैमिली आहे पूरी हिन प्लांट्स जी। डिफिन बाकिया, डिफिन बैकिया, कुझु अहिड़ो ई नालो आहे जेको मूंखे कॾहिं बि न ईंदो चवणु। त हिननि खे सोचां थी गॾु रखां, हिनजी ट्रिमिंग कंदमि। हे थोरो मेरो थी वियो आहे। सो बसि ॾिसणु आयमि हिननि खे, मंझंदि पाणी ॾेई वई हुअमि त ॾिसां फ्रेश कीअं था लॻनि। अलाए छो हिननि खे ॾिठे बग़ैर मां रही न सघंदी आहियां। सो फस्ट क्लास माशाअल्लाह। हिते बि हिननि ते बहार लॻी पई आहे, ऐं हीअ रंग जा टुकड़ा तव्हां ॾिसंदव फर्श ते। हीअ किरण जो सिलसिलो जारी आहे। मां बि चवां थी भले दिलि भरे करे भितियूं ख़राबु थियनि, पोइ ॾिठो वेंदो त छा थो थिए। फ़िलहालु त मूड न आहे मुंहिंजो सफ़ा। सो हे सभु माशाअल्लाह चमकनि था। ऐं हे जेको आहे मुंहिंजो नंढिड़ो मिनिएचर गार्डन, हिन जी वीडियो मौजूदु अथव। हिन मां प्लांट्स पटी छॾिया, छो त उहे अजीब हिकिड़ा वॾा हीअं झंग थी विया ऐं कुझु बि सुठो न पियो लॻे। त मां सोचियो आहे त हाणे मां हिननि खे जेको आहे ॿीहर हिन में प्लांट पोखींदमि ईद खां पोइ इंशाअल्लाह। ऐं हीअ त फ़िलहालु मां सभु सुबुह जो हिननि खे चङी तरह उघी साफ़ु कयो, धोतो न आहे प्लांट्स खे ख़ासि तौर ते। ऐं मुंहिंजी परियां ब्राउन बाल्टी पई आहे, उहा भॼी पई आहे, त मां पोचे वारी बाल्टी खणी अॼु पाणी ॾिनो
हाणे ईद खां पोइ दुकान खुलंदा त वरी ॿी बाल्टी इनशाला वठी ईंदसि। ऐं हीउ मुंहिंजो ॾिसो केॾो हिन में वॾो थी वियो आहे। हिकिड़ी हीअ बोतल में हुयो मुंहिंजो पाणीअ में, ऐं मां हिन में मिटी विझी पोखियो त केॾो प्यारो थो लॻे। ऐं हीउ बि माशाल्लाह वॾो थी वियो आहे। सो हिननि खे सेट करण बि ज़रूरी आहे। हलूं था अंदरि, ॾिसूं त सुराण किचन में छा थी करे। अच्छा, हे सुराण हिते वाह वाह एॾी फाइन चॉप कई। हे त शिमला मिर्च, शिमला मिर्च ऐं हे सावा मिर्च, धाणा ऐं बसर चॉप कया अथई। छा थो पचे सुराण? वेजिटेबल बिस्किट्स। वेजिटेबल बिस्किट्स। अब इहे हाणे हिते ॾिसूं छा आहे। अच्छा, पटाटा बॉइल था थियनि, इहे हिन में मिक्स थींदा, पोइ कुझु पचंदो। हिते चांवर भिॻा पिया आहिनि। ऐं मां तव्हांखे पहिरियों बि चयो त कुक पैड नाले हिकिड़ी ऐप आहे, उन ते सुराण पंहिंजूं रेसिपी अॼुकल्ह शेयर थी करे। ऐं गूगल ते बि तव्हां कुक पैड लिखंदव, कुक पैड पाकिस्तान, त तव्हांखे उहो मिली वेंदो। त तव्हां आराम सां उतां जेको इंस्टॉल करे ऐं पाण बि उन ते शेयर करे सघो था, जेकॾहिं तव्हांखे शौक़ु हुजे पंहिंजूं रेसिपीज़ शेयर करण जो। सो हाणे वेंदमि मां क़ुर शरीफ़ पढ़णु। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, मां ॾाढी ख़ुशि थी थियां, छो त अॼु 29 रोज़ो आहे। ऐं हाणे चंडु ॾिठे, जेकॾहिं सिज लथे खां पोइ चंडु ॾिठो त पोइ ज़ाहिर आहे रमज़ान ख़तमु। त असल में मूंखे ख़तमु पूरो करिणो क़ुर शरीफ़ जो, ऐं कुझु सिपारा रहनि पिया। मां मंझंदि खां वठी माना कंटिन्यू थोरी देरि रेस्ट कयो सिर्फ़ु। त मां कोशिशि कई त मां अॼु पंहिंजो ख़तमु पूरो कयां। सो मां पंहिंजो ख़तमु पूरो कयो। बसि ॾिसो, क़ुर शरीफ़ इहो रोज़ु हूंदो आहे, असां वटि पढ़ंदा बि रोज़ आहियूं अल्हम्दुलिल्लाह, रेगुलर आदत आहे पढ़ण जी। पर रमज़ान में जेको आहे सवाबु तमामु घणो आहे, हर नेकीअ जो, हर इबादत जो। सो उहा लालच मुंहिंजे अंदरि में बि हुई त इहो एतिरो बि मां रमज़ान जे अंदरि पढ़ी वठां। हिन महिल 6:45 थिया आहिनि ऐं अञा सम्झो त सिज कोन लथो आहे। ऐं मां थोरी देरि पहिरियों पढ़ी ख़तमु पूरो करे दुआ घुरी उथियमि। सो ॾाढी ख़ुशी थी मूंखे। बसि अजीब हिकिड़ी मोहबत जो अहसासु थिए थो, अजीब कैफ़ियत आहे हिकिड़ी, त क़ुर शरीफ़ खणां थी त रखण ते दिलि नथी चए। पोइ या कंहिं निमाज़ जे करे उथिजे थो, कंहिं घर जे कमकार जे करे, ॿियनि ज़रूरतनि जे करे उथिजे थो, या थकिजी बि पए थो माण्हू कॾहिं। सो बहरहाल शुक्र अलाह जो, मां ॾाढी ख़ुशि थी थियां। पर जेकॾहिं सुभाणे फ़र्ज़ु कयो रोज़ो न थियो, सुभाणे बि रमज़ान आहे, त इहो त बोनस आहे, कुझु ॿियो बि पढ़ी वठिबो अञा। बाक़ी त रोज़ु पढ़िबो अल्हम्दुलिल्लाह। पर हे जेके वधीक सवाबु आहे, असां गुनाहगार ख़तादार बंदा आहियूं। हर पल इहा कोशिशि आहे त जेतिरो थोरियूं नेकियूं के दामन में अची सघनि, के सिमेटे सघूं, त उहो बि चङो। सो अलाह शल क़बूल करे। अलाए कहिड़ी कची पकी इबादत जेका बि आहे, नियत रब ॾिसे थो, त नियत में खोट न आहे। अलाह तव्हां सभिनी जूं इबादतूं क़बूल करे, जंहिं जेका बि कई आहे। अंदर जो हाल अलाह ॼाणे थो त असां ॾेखार लाइ, शो ऑफ लाइ, या माण्हुनि खे इम्प्रेस करण लाइ न, कुझु न कयो आहे। जेको बि कयो आहे रब खे राज़ी करण लाइ कयो आहे, शल क़बूल करे। उनखां सवाइ हाणे ख़बर न आहे त सुभाणे ईद आहे या रोज़ो आहे, उहो त सिज लहंदो त ख़बर पवंदी। त हीउ व्लॉग त मां ख़तमु कंदमि हाणे। पोइ जेकॾहिं चंड रात थी वई त वरी मां राति जो बि कुझु क्लिप्स रिकॉर्ड कंदमि, जीअं असां सुबुह जे लाइ कुझु तयारी करे रखंदा आहियूं ईद जी। जेकॾहिं न थियो त पोइ सुभाणे वरी नई सही, सुभाणे वारो व्लॉग, ठीकु आहे न। सो बाक़ी रहियो सुवाल त ईद ते मां छा पचाईंदमि, उहे रिवायती शयूं आहिनि असांजूं, शीर खुरमो, बिरयानी, कबाब, कोरमा, कोफ्ता वग़ैरह वग़ैरह, इहे ई शयूं पचंदियूं आहिनि। ऐं जेके बि डिशिज़ आहिनि रिपीट ई थींदियूं आहिनि ऑलमोस्ट, छो त मूंखे पर्सनली ईद ते ट्रेडिशनल खाधा वणंदा आहिनि। सो मां उहे पचाइणु पसंदि कंदी आहियां। शुक्र अलाह जो ॿार बि शौक़ु सां खाईंदा आहिनि। सो फ़िलहालु त मां सुराणा आहियूं घर में। ईद ॾींहुं मुंहिंजो भाउ ज़रूरी ईंदो आहे, क्लिफ्टन ते रहंदो आहे, जेको मां हिकु ॿ दफ़ो उन घर वई आहियां त तव्हां सां शेयर बि कयो आहे। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त फैमिली त कोन ईंदी, छो त कोविड आहे, असां बि काॾे नथा वञूं, मतां मुंहिंजो भाउ चकर हणे या तारीख़ अचे ईद ते। सो महिमाननि जे अचण जो को मतिलबु ॾाढो घटि इम्कानु आहे, त इन करे मां कुझु घणा खाधा पचाइण वारी न आहियां। सो एतिरो पचाईंदमि जो को अची बि वञे त 7 बिस्मिल्लाहियूं करे असां हुनखे खाराए सघूं अल्हम्दुलिल्लाह। त जेकॾहिं तव्हां मुंहिंजूं रेसिपीज़ ॾिसणु चाहियो त मुंहिंजी प्लेलिस्ट चेक कयो। जेके नवां माण्हू आहिनि या जिन खे प्लेलिस्ट ख़बर न आहे सॉरी कुझु गड़बड़ न आहे, सभु ठीकु आहे, घणो थी ॻाल्हायां त गलो थो ख़राबु थिए। सो जॾहिं बि तव्हां चैनल खोलींदव न, त टॉप ते मथे तव्हांखे होम, वीडियोज़, प्लेलिस्ट टॉप ते लिखियलु नज़र ईंदो। अगरि प्लेलिस्ट खे क्लिक कंदव त हिकिड़ी पूरियूं लिस्टूं तव्हांजे अॻियां खुली ईंदियूं। पोइ उन में तव्हांखे नज़र ईंदो त मुंहिंजूं राइस रेसिपीज़ आहिनि, स्वीट रेसिपीज़ आहिनि, हिकिड़ो अथव रैंडम कुकिंग, उन में गोश्त ऐं कीमे जूं रेसिपीज़ घणियूं आहिनि, कुझु सब्जियूं वग़ैरह बि आहिनि। त
त मिठे में मां हर शइ हिन महिल ताईं तक़रीबन जेका घरनि में पचंदी आहे उहे ठाहियूं आहिनि। हर क़िस्म जूं बिरयानियूं, चांवर, कोफ्ता, कबाब, कोरमा, कबाबनि जा बेशुमार क़िस्म आहिनि। कबाब आहिनि, कटलेट्स वारी मुंहिंजी तव्हां लिस्ट ॾिसो। सो जेकॾहिं मुंहिंजूं रेसिपीज़ फॉलो करणियूं आहिनि त उहे मां ईद ते हिकु बि नई कोन ठाहींदमि, छो त मां उहे ट्रेडिशनल शयूं पचाईंदमि। ऐं मुंहिंजी हिकिड़ी सिंपल चिकन बिरयानी आहे, त ॿी स्पेशल ईद बिरयानी आहे या दावत बिरयानी आहे, जंहिंमें मां बादाम ऐं किशमिश ज़रूरु विझंदी आहियां। नंढे हूंदे खां असां पंहिंजे घर में इहा खाईंदा आया आहियूं। असां वॾा थिया आहियूं त असां घर में इहो ई ॾिठो आहे त पुलाउ में बि किशमिश ज़रूरु पवंदी हुई, ऐं बिरयानी पचंदी त बादामियूं किशमिश हुन में ज़रूरु पवंदियूं, ख़ासि तौर ते ईद जे ॾींहुं। त इहो असांजे त घर जो रिवाजु रहियो आहे। ॻोठ में परे परे अलाए किथे रहंदा हुआसीं, लाइट बि न हूंदी, पर खाधा असां ईअं खाईंदा हुआसीं, छो त असांजे घर में ईअं ई पचंदा हुआ। असांजो ॾाॾो पचाईंदो, मां उहे सिखी, उहे ॾिसी पचाई, असां उन खां सिखियासीं त असां बि सॼे असांजे ख़ानदान में इहो ई रिवाजु आहे। सो जेकॾहिं चंड थी त कुझु क्लिप्स रिकॉर्ड कंदमि, जीअं मां पहिरियों बि चयो, कुझु कुशन्स जा कवर कोन बदिलाया आहिनि सोफ़नि जा, उहे चेंज कबा, कुझु डाइनिंग टेबल जी सेटिंग कबी, कुझु खाधे जी तयारी कबी, सनो थोरो कमु हर घर में थींदो आहे, ठीकु आहे न। ऐं बाक़ी जेकॾहिं ईद न थी त पोइ इहो ई व्लॉग आहे अॼु जो जेको मां तव्हां सां शेयर कयो आहे। सो ईद जे ॾींहुं बि जेकॾहिं ॾिसंदमि कुझु रिकॉर्ड करणु जहिड़ो हूंदो, कुझु डिफरेंट हूंदो, त मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। कुझु इहे ई ॻाल्हियूं मूंखे तव्हां सां करणियूं हुयूं। कुझु बि पुछिणो हुजेव, चवणो हुजेव त कमेंट्स ज़िंदाबाद कमेंट करे सघो था। सो हिन व्लॉग खे हिते ख़तमु थी कयां। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। इनशाला ज़िंदगी रही, ईद हूंदी तॾहिं बि सुभाणे मिलंदासीं, जे ईद न हूंदी तॾहिं बि सुभाणे मिलंदासीं। अलाह साईं हर पासे ख़ैरु करे।